मेहरबान कदरदान आलीशान, हथ में सुपारी वात में पान, हेठा धरती मथा आसमान। अचो दोस्तों अचो भाइरो, पंहिंजी क़िस्मत आज़मायो। जेको भी पानी जो गिलास पी वेंदो उनखे 10,000 रुपया इनाम में मिलंदो। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम भाऊ, खुश जेको भी पानी जो गिलास पी वियो उनखे 10,000 रुपया मिलंदा। जेको भी पी न वियो उनखां 2,000 रुपया वठंदुमि। न पियो शर्त मां पियो हारायो छो इने में कहिड़ो वॾी ॻाल्हि आहे। मां पींदोमांसि। हा छो न पींदोमांसि। अचे हे गिलास पी ॾेखार। हे काथे पी सघंदो भाउ, हे वयो वयो भाउ वयो। ए काथे पी सघंदो वयो हाणे पी न सघंदो भाउ। छो न पींदोमांसि। कढ पैसा कढ भाऊ, कढ पैसा कढ जल्दी पैसा कढां। मां तो छा चयमि जेको पानी जो गिलास पी वेंदो तू तो वही न, तू तो बीठो। पैसा कढ न भाऊ। बीठो आहे त पानी जो गिलास पी वयमि न। मां चयमि पानी जो गिलास जेको पी वेंदो तू न वही बीठो आहे न। पैसा कढ न। एड़ो यार केड़ो शर्त वारी शर्त मां इहो चयमि न तो अॻ में ई चयमि जेको पानी जो गिलास पी वेंदो तू न वही बीठो। पैसा यार तू फुरे वई फुरे छा जो चयमि तो अॻ में ई चयमि न तू बेसन जो माण्हू ई फुरे वई तू मूंखे यार। बेसन जो माण्हू ई पाण खे फुराईंदा आहिनि न। कट कट जल्दी कर तो पियो गिराक खे वरी फुरऊं। हल 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 भाऊ हल। अचो भारो अचो दोस्तों पंहिंजी क़िस्मत आज़मायो। अचो दोस्तों अचो। अस्सलाम वालेकुम भाउ, छा मसलो आहे। जेको भी पानी जो गिलास पी वियो उनखे 10,000 रुपया इनाम में ॾींदुमि, न तो उनखां 2,000 रुपया वठंदुमि। जेको पी न वियो 10,000 पक्को ॾींदे। 10,000 पक्को ॾींदुमि। मसलो आहे बस जेको भी पानी जो गिलास पी वियो उनखे 10,000 रुपया ॾींदुमि, न तो 2,000 रुपया वठंदुमांसि। पी वेंदे पी वेंदुमि। पी ॾेखार। पी चंद्रा न पी पींदासीं रा पी वञे ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। न पी वेंदो आहे न पी काथे पी सघंदो वयो है ॾिसे सही पींदो भाई। गिलास जो केड़ो वॾो मसलो आहे। न पी वेंदो न पी वेंदो। हे वयो हां रे पी वियासे। जल्दी कर जल्दी कर। मां चयो मां तो जेको भी पानी जो गिलास पी वेंदो तू वहे न बीठो आहे न। पैसा कढ। तू चई जेको पीतो पानी जो गिलास नहीं खाऊं। मां जो जेको पानी जो गिलास पी वहे तू वहे त न बीठो। पैसा कढ। पैसा दे। पैसा दे न। हे कीड़ो फनकारी करन ता माण्हुनि खे फुरे थो अलाए छा यार। तो के पानी जो गिलास जेको पी वेंदो तू वहे न बीठो आहे न। बहु पैसा कढ। 10,000 अब भाऊ हराया से यार। 10,000 वयो बहु बस दिमाग की को करे। कढ भाऊ कढ। अचो दोस्तों अचो भाइरो। आदा तव्हां भी पंहिंजो क़िस्मत आज़माईंदो। न पी भाऊ न पी। आदा हा वठ। अचो दोस्तों अचो भाइरो पंहिंजी क़िस्मत आज़मायो। अचो दोस्तों अचो भाइरो। अचो दोस्तों अचो भाइरो पंहिंजी क़िस्मत आज़मायो। जेको भी पानी जो गिलास पी वेंदो उनखे 10,000 रुपया इनाम में मिलंदो। गिलास असां पी विया यार। 2-3 माण्हू हारायूं छा। अचो भाइरो छा फनकारी करन था यार। अचो दोस्त बाबा तव्हां खे अॻ में ई चई था छॾी न तव्हां खे पैसा दे यार। हे पानी जो गिलास पी वियो ॻाल्हि करे छॾियो यार। पैसा दे 10,000 पैसा कढ बा। हाउ हे एटिंग तो कीअं दिमाग में आयो। छा क्यों बा इन दुनिया के फुरे में चरियन फुरे मां जो के भी फुरदम पर जुल्म थी वियो यार। अरे हे तो सब पैसा भाई हिकड़ो त खटी वियो। सब पैसा खणी वियो। असां जा त 2,000 ई मुफ्त में मिली विया। सब पैसा खणी वियो। बाक़ी गिराक को खटिया हुआ छा।